नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम कला खेत्र सां गॾु आऊं आहियां जो मेज़बान अलीराज शर। कला खेत्र में जीअं तव्हांखे सुध आहे त असां मुख़्तलिफ़ अदीबनि शाइरनि ऐं मुख़्तलिफ़ कलाउनि सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि खे पंहिंजे प्रोग्राम में घुराईंदा आहियूं ऐं इन हवाले सां संदन नुक़्ते नज़र खां वाक़ुफ़ु थींदा रहंदा आहियूं, हुननि जो जेको सोसाइटी ॾांहुं रवैयो आहे उन खां वाक़ुफ़ु थींदा रहंदा आहियूं ऐं गॾोगॾु उन्हनि जे ॻाल्हियुनि मां कुझु पिराइण जी कोशिशि कंदा आहियूं। अॼु असांजे स्टूडियोज़ में जेके महिमान मौजूदु आहिनि उहे मां सम्झां थो त मुंहिंजे हवाले सां या असांजी सॼी अदबी संगत जे हवाले सां अदब जे हवाले सां कंहिं तारुफ़ जा मोहताज न आहिनि। मुख़्तलिफ़ अख़बारुनि ऐं रिसालनि में लगातार लिखंदा रहिया आहिनि, पर हिकु ख़ामोश ऐं गुमनाम सिपाही वांगुरु लिखंदा रहिया आहिनि ऐं सोसाइटी ॾांहुं उन्हनि जी जेका नुक़्ते नज़र आहे उहा बेनिया मुनफ़रिद ऐं निराली ऐं हक़ीक़त पसंदी ते ॿधलु आहे। का एक्ज़ीजरेशन कोन्हे, को वधाउ कोन्हे उन में। ऐं हींअर आउं नालो तव्हांखे ॿुधायां थो, मोहतरम गनी कांदड़ो साहिबु अॼु असांजो महिमान आहे। गनी कांदड़ा साहिबु आउं तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम कला खेत्र में भलीकार थो चवां पियो। ताज़ो ई गनी कांदड़े जो किताबु आयो आहे जेको आउं तव्हांखे ॾेखारियां थो पियो, सिंधू माथिरीअ खां सॾु जे उनवान सां। हीअ किताबु गनी कांदड़े जे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते लिखियलु मुख़्तलिफ़ आर्टिकल्स जो मजमूओ आहे जेको मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन लिखियो आहे। ऐं मां भायां थो त असां वटि जेका मज़मून निगारी वारी सिन्फ़ हुई, जेका मज़मून निगारी जो जेको अमल हो, जेको आर्टिकल लिखण जो जेको अमल हो, उहो काफ़ी अरसे खां रुकियल हो। सिर्फ़ु हालात हाज़िरा जे मुतालिक़ असां वटि जेके मज़मून नवीसी या ख़ासि तौर ते आर्टिकल्स छपा रहिया आहिनि, उनखे छॾे करे हिकिड़ा मुस्तक़िल बुनियादनि ते जेके सिंधी सोसाइटीअ में सिंधी माहौल में जेके मामला ऐं मामरा थियनि था पिया, उन जे मुतालिक़ नुक़्ते नज़र जेका आहे उहा तमामु घटिजंदी थी वञे पई। उन हवाले सां गनी कांदड़ो यकीनी तौर ते तारीफ़ जो मुस्तहिक़ आहे ऐं हू खीरूं लहणे थो जो अहिड़े क़िस्म जी शइ असांखे हींअर ॾेई वियो आहे। ऐं संदसि बकौल त संदसि एतिरा 2 या 3 किताब मौजूदु पिया आहिनि जेके हू छपाइण जो माना इरादो रखे थो पियो। सभ खां पहिरियों त गनी कांदड़ा साहिबु आउं तव्हांखे हिन किताबु छपजण ते वाधायूं ॾियां थो जो अहिड़ो ख़ूबसूरत किताबु तव्हां आंदो आहे, सिंधू माथिरी खां सॾु। हिन में मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि सिंधी समाज जे हवाले सां, एतिरे क़दुरु जो ॿी शादी जे कारणनि ते बि तव्हांजो मज़मून लिखियलु आहे। उन खां अलावा तव्हांजा मुख़्तलिफ़ सिंधू माथिरी जे हवाले सां, उन जे तारीख़ जे हवाले सां, मोहनजोदड़ो जे हवाले सां, उन जे तबाही जे कारणनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ क़िस्म जा आहिनि, स्केटर्ड क़िस्म जा मज़मून लिखियलु आहिनि। तव्हांखे छो ज़रूरत महसूसु थी त अहिड़े क़िस्म जे मौज़ूअनि ते तव्हां कलम खणो? तव्हांखे मतिलबु इहो कहिड़े क़िस्म जी शइ उतसायो त तव्हां इन क़िस्म जे मज़मूननि खे हथ में खणो? बुनियादी तौर ते मुंहिंजो जेको ज़हनी इर्तिक़ा थियलु आहे जी जी उहा हिकिड़े फ्यूडल ऐं जागीरदार घराणे जे अंदरि थियलु आहे। जी जी उताक फ्यूडल क़दरनि जे अंदरि हिकिड़ो अदबी ऐं कल्चरल कॉम्प्लेक्स तौर ते इस्तेमालु जी बिल्कुलु बिल्कुलु। जंहिंमें मंझंदि जो जॾहिं गर्मियूं हूंदियूं हुयूं ऊन्हारे में त ईअं खटवाण बि उते हुई त तॾा उते ठाहींदा हुया, त खारा उते ठाहींदा हुया, राज़ा हूंदा हुआ, ॾखण हूंदा हुआ, लोअर, को गुजारती, को ॾोर, को बैत खाइण वारो, को किसा खाइण वारो। जी त मुंहिंजी तरबियत अहिड़े माहौल में थी आहे। जी बिल्कुलु। मूं अखियूं खोलियूं त मूं अहिड़ो माहौल ॾिठो। सही। उनजे करे असांजो जेको फ्यूडल घराणा आहिनि सिंध जा, उन्हनि खे तमामु हिकिड़ी ख़ुर्दबीनी वारी नज़र सां मूंखे ॾिसण जो मौक़ो मिलियो जो इतफ़ाक़ सां उन ख़ानदान में पैदा थियुसि। सही। उनजे करे मूं वटि जेको हरफन मौला टाइप ज़हन पैदा थियो। सही। त उन मां मिसाल सना सना जेके बि तव्हांखे ॿुधाया हुनर, खट वाणणु थियो, मंजी वाणणु थियो, ॾखाण को कमु थियो, दॿकी ठाहिणु थियो, विञिणो ठाहिणु थियो, मुंझनि जा रसा कीअं वठिबा आहिनि, खारा कीअं ठहंदा आहिनि, तॾा कीअं ठहंदा आहिनि, इहे सभु हुनर मूंखे ईंदा आहिनि। सही। छो त मुंहिंजी तरबियत अहिड़े माहौल में थी। साॻे वक़्तु वरी हिकदमि असांखे ऑर्डर थींदो नंढनि ॿारनि खे, बाबा हाणे तव्हां गोड़ बंदि कयो, फ़ैसिलो थो थिए। वरी असां फ़ैसिलो ॿुधंदा हुआसीं। त फ्यूडल निज़ाम जी जेका गहराई पाए या सिंध जो फ्यूडल निज़ाम जी जेका ॾांहुं ॾिसण जी जेका एंगल आहे, उहा मूंखे उन उताक मां मिली आहे, उताकी कल्चर मां मिली आहे। जी बिल्कुलु बिल्कुलु। उन खां पोइ जॾहिं आउं कुझु नौजवानी वारे दौर में जीअं त 7वीं जमायत खां वठी मूंखे कोर्स खां अलावा किताबनि पढ़ण जो शौक़ु जाॻियो। उन में ख़ासि तौर ते इस्लामी तारीख़, इस्लामी जेके
पंहिंजो नावेल हूंदा हुआ, ख़ासि तौर ते नसीम मिजाज़ी, जी जी उहे एतिरा वणंदा हुआ जो सुबुह खां वठी शाम ताईं जेसिताईं किताब हीरोइज़म हो हुननि में। हा उहो न पढ़ंदा हुआसीं त ॼण मूंखे जो अहसासु कोन थींदो हुयो, न को उन जो अहसासु थींदो हुओ, ख़बर इहा पवंदी त सिज लही वियो ऊंधे थी वई आहे। सही। सो ईअं असांजो हिकिड़ो मुंहिंजे नानी जो मासात हुयो मौली मोहम्मद हसन बाज़री, उहो देवबंद जो फारिगुल तहसील हुयो, उन जी सोबत में मूंखे मज़हब ॾांहुं लाड़े थियण जा मज़हब ॾांहुं मुतवजो थियणु पर अक़ली बुनियादनि ते। छो त देवबंदी फ़िरक़ो जेको आहे सो उहो बरेवली फ़िरक़े जे मुनासिबत सां उहो अक़ल खे वधीक तरजीह ॾींदो आहे। सही, दलील खे वधीक जी आहे, अक़ीदो रखो था त उनजो सबूत ॾियो। इन हवाले सां किताबनि पढ़ण ॾांहुं लाड़ो थियो। पोइ टेक्निकल घणे तरफ़ी ॼाण बि पंहिंजी जाइ ते आई, एतिरे क़दुरु जो मां उस्तादी बि कंदो आहियां, मां रखाण को कमु कंदो आहियां, घर में जेके बि प्लम्बर जा स्विच बोर्ड बिजली जो कमु इहे सना थोरो ऐं पाण वॉशिंग मशीन ख़राबु थिए पाण रिपेयर कंदो आहियां। इहे सना फ़न जेके आहिनि इहो शौक़ु हुयो नंढे हूंदे, मुख़्तलिफ़ उहो हुनुर जेको मूंखे नथो अचे उन ॾांहुं मुंहिंजो ज़बरदस्ती लाड़ो थींदो त इहो जेसिताईं सिखंदुसि न तेसिताईं मूंखे फ़रत कोन ईंदी, निंड कोन ईंदी। बिल्कुलु इन हवाले सां मुंहिंजी ॼाण, मुंहिंजी नॉलेज उहो जेका उणतुण अंदरि में हुई उन उणतुण तव्हांखे हेसिताईं पहुचायो त इन्हनि शयुनि ते लिखो। हा, मुख़्तलिफ़ सब्जेक्ट ते मुख़्तलिफ़ हुनरनि ते जेका सिखण जी जेका चाहत हुई उहा जॾहिं मां लिटरेचर ॾांहुं आयुसि, ख़ासि तौर ते कराची अचण खां पोइ 78 खां पोइ, त उते मुख़्तलिफ़ दोस्त जेके मिलिया उन्हनि मूंखे मुख़्तलिफ़ किताबनि पढ़ण ॾांहुं थोरो, अॻु में बि मां शौक़ु हूंदो हुयो, एतिरे क़दुरु जो मां पघार जेका मिलंदी उहो मक्तबे साकिया वटि वञी उहो सभु किताब वठी ईंदो। इहो दौर त घणनि किताबनि पढ़ण जो हुयो? न, इहो अॻु जी ॻाल्हि थो ॿुधायां। अच्छा, हा, इहो जॾहिं आउं मज़हबी हुयुसि। अच्छा अच्छा अच्छा, हा, सही सही सही। पोइ 81-82 खां पोइ आउं जॾहिं मूं ख़ासि तौर ते जीअं ॾिठो आहे मूं ऐं जादू ऐं साइंस वग़ैरह अहिड़ा किताब पढ़िया, इब्राहिम जोई जा जेके फ़लसफ़े ते तर्जुमा थियल किताब आहिनि इहे पढ़िया, त पोइ मूं में तब्दीली इन हवाले सां त मूं काइनात खे, सोसाइटीअ खे ऐं सिंधी समाज खे ख़ासि तौर ते अक़ली बुनियादनि ते ॾिसण जी अखि मुंहिंजी खुली। सही, त भई अक़ीदो त हीअं थो चवे पर असांखे ॾिसण में छा थो अचे, असांजो ज़हन कीअं थो ॻाल्हियुनि खे ॾिसे। बिल्कुलु बिल्कुलु। उन खां पोइ तव्हां वरी ॻाल्हियुनि किताबनि वारे पासे आहियो? हा, उहो त पोइ हाणे दोस्ती जा रंग बि मटिया। सही, पढ़ंदे पढ़ंदे आहिस्ते आहिस्ते पोइ दोस्त अहिड़ा मिलिया जिन वरी पोइ ॻाल्हियुनि किताबनि ॾांहुं तवजो छिकायो। उन में ख़ासि तौर ते हेगिल जेको आहे सो मुंहिंजे दिमाग़ खे जेको फ़लसफ़े जे हवाले सां, ॻाल्हियुनि जे हवाले सां समाज खे सम्झण जी जेका एंगल हुई उहा हेगिल दुरुस्त कई। पोइ वरी एंगल्स हुयो या मार्क्स वग़ैरह हुयो, इहे जेके तरक़ी पसंदि जंहिंखे चया था वञनि फिलासफ़र, उन्हनि जे फ़लसफ़े पढ़ण खां पोइ ऐं समाज खे अक़ली नज़र सां ॾिसण जो आदी थी वियो। वॾी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई त अक़ली बुनियादनि ते ॾिसण जो आदी थियणु, ख़ासि तौर ते अहिड़े क़िस्म जा जेके तरक़ी पसंदी वारा किताब आहिनि उनखे पढ़ण खां पोइ माण्हू थिए थो। पर ख़ासि तौर ते जॾहिं 92 में रूस टुटे थो तॾहिं घणनि माण्हुनि जो, असां मां घणनि माण्हुनि जो काबो क़िबलो मटिजी वियो हुयो। के मज़हबी थिया कनि वञी मस्जिदूं वसायूं, के जेके मंदरनि में हलिया विया कनि, तबलीगी जमातूं जॉइन कयूं। इहो कहिड़ो गिल्ट हुयो, कहिड़ो अंदरि जो मतिलबु खोट हुई जंहिं वरी उन्हनि खे उन पासे ॾांहुं धिकियो, ऐं तव्हां उते ई बीठा रहियो? असल में इंसान जे अंदरि मुख़्तलिफ़ फ़न मौजूदु आहिनि, मुख़्तलिफ़ आर्ट अंदरि मौजूदु आहिनि। उहो त नंढे ॿार में आहिनि, जंहिंखे उभारियो था उहा उभरी थी अचे। को माण्हू स्टेज ते डांस करणु थो ॼाणे, को माण्हू अदाकारी थो करणु थो ॼाणे, को कंहिं फ़न सां, कंहिं लिखण पढ़ण सां जेको कुझु हुनखे ॾांहुं अचे थो। हाणे हिकिड़ा माण्हू स्टेज ते डांस करणु ॼाणनि था, इन खां अलावा हुननि खे ॿियो कुझु नथो अचे। सही, पोइ हिकिड़ी स्टेज डथी त वरी ॿी स्टेज ते चढ़ी डांस शुरू कयूं। अच्छा, सिर्फ़ु हुननि खे डांस करणु, हुनखे अचे ई डांस थी न। सही सही सही। हुननि नज़रे खे, हुननि फ़लसफ़े खे, हुननि हेगिल जी उन फ़िलासफ़ी खे सम्झो ई कोन हो त समाजी जेका तब्दीली अचे थी जदरियाती इल्म जे हवाले सां उहा कीअं थी अचे। बिल्कुलु, मिसाल असबात नफ़ी ऐं नफ़ी जो नफ़ी जेके उसूल आहिनि, हाणे इन्हनि खे सवले तरीक़े सां सम्झायो वियो आहे त बाबा ॿिज उहो असबात आहे, उहो जॾहिं तव्हां उनखे मुक़ररु माहौल ॾियो, पाणी त जॾहिं नफ़ी मिले थी, ॿूटे जी शिकिल इख़्तियार थो करे त उहो ॿिज फना थी थो वञे। माना हाणे इहो ॿूटो थियो नफ़ी, ॿिज जी नफ़ी। वरी ॿूटो जॾहिं वधी पाण थो ॿिज करे त नफ़ी जी नफ़ी। पर ॿिज आख़िरी जेको हुन झलियो
ऐं पहिरें ॿिज जेको असां पोखियो उन में हिकु जहिड़ा ई आहे, पर फ़र्क़ु कहिड़ो थियो, क्वांटिटी वारो फ़र्क़ु थियो। हो हिकिड़ो ॿिज हो, हाणे 1000 ॿिज आहिनि। सही, उनजे करे अच्छा सिंधी समाज 80 में जेको असांखे नज़र थो अचे, तव्हां पाण अखियुनि सां ॾिठो, 90 में जेको नज़र थो अचे उहो बि तव्हां उनजा बि तव्हां गवाह आहियो। 2000 खां पोइ वारो जेको तब्दीली आहे, ख़ासि तौर ते जेका भंजड्रा, बेचैनी, बेक़रारी, जंहिंखे माबाद जदीदियत या जदीदियत पुॼाणा चयो थो वञे, पोस्ट मॉडर्निज़म चयो थो वञे, असांजी सोसाइटीअ में आपेशाही ऐं मां सम्झां थो त पंहिंजो पाण खे पढ़ाइण वारी रवाज ऐं रस्म जेका आहे उहा वधी वई आहे। तव्हां इनखे कहिड़ी शइ जो, जेतोणीकि उहे माण्हू मुंहिंजे ख़्याल में पढ़ियल लिखियल बि आहिनि, तव्हां उनखे कीअं था ॾिसो पिया? तव्हांजी नुक़्ते नज़र, छो त तव्हां फ़िक्री तौर ते सोचींदड़ माण्हू आहियो, त तव्हां उनखे कीअं था ॾिसो पिया? असल में कंहिं बि क़ौम जा, कंहिं बि समाज जा समाजी वैल्यूज़ जेके आहिनि, समाजी क़दुरु, उन्हनि जे मटिजण जो सिधो सो तालुक़ु हूंदो आहे पैदावारी ज़रियनि सां। सही, तव्हांजा पैदावारी ज़रिया जेकॾहिं ज़राअती आहिनि त तव्हां फ्यूडल रस्मुनि खे हथी ॾियारींदव। सही, तव्हां जेकॾहिं शहरी कल्चर जा वापारी तबिके सां तालुक़ु आहे तव्हांजे वॾनि जो या तव्हांजो, त तव्हां सच कॾहिं कोन ॻाल्हाईंदव। सही, भई हिकिड़ो प्रोडक्ट आहे, उहो दुकानदार चए थो मां 550 में ख़रीद कयो आहे, ग्राहक ज़ाहिर आहे उनखे 2-3 रुपया छॾाईंदो, त उहो कीअं थो 550 में चए? मां 550 ख़रीद कयो आहे, माना 600 ॾींदे तॾहिं थो ख़रीदुसि। वरितल 400 जो हूंदो। माना उहो कूड़ ॻाल्हाइणु इहो विचें क्लास यानी वापारी क्लास जी उहो बुनियादु आहे जंहिंमें सच दाख़िल नथो थी सघे। पोइ असांजा अहिड़ा ॾाहा जिन जी पुठी रहाइश या परवरिश जेका थी जंहिं माहौल में, उहे जेकॾहिं फ्यूडल समाज सां तालुक़ु रखनि था त उन्हनि में कुझु बि चङाईअ जी, सचाईअ जी, इख़लाक़ जी ऐं रवियनि में दुरुस्तगी जी, ईमानदारी जी तव्हां उमेदु करे सघो था। जिन जो नंढपण नंढनि नंढनि शहरनि में जेके तालके लेवल जा शहर हुया, ज़िले लेवल जा शहर हुआ, उते जिन जी परवरिश थी आहे, वापारी उन्हनि जा वॾा हुया, उहे कॾहिं बि तव्हांखे सचा मिलंदा ई कोन। इहा सचाई ऐं कूड़ इन ॿिन्ही मथे हली पोइ फ़लसफ़नि में पंहिंजी पंहिंजी हैसियत माणी। पोइ हिकिड़ा कूड़ ते मबनी फ़लसफ़ा, हिकिड़ा सच ते मबनी फ़लसफ़ा, उन्हनि जो टकराव आहे। पर गनी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे पई त असांजी सोसाइटी हींअर बि 70% जेको आहे उहो डिपेंड थी करे, 70 खां 80% ज़रात ते डिपेंड थी करे पई। ठीकु आहे, ज़रात में बि जदीद लाड़ा अची विया आहिनि। जेकॾहिं असां ॾिसूं था त माना हाणे उहो हर नथो ॻाइजे पियो, हाणे लाबारो पाण नथो कजे, हाणे ॻाह पाण नथो ॻाइजे, पर मशीनुनि जे वसीले सॼो कमु थिए थो पियो। माना उते बि मां सम्झां थो त उहा जेका सोच आहे उहा निज बहिराड़ी वारी कोन रही आहे। असां जेॾी महिल सोशल मीडिया ते ॾिसूं था पिया त उन्हनि माण्हुनि जो मोस्टली तालुक़ु जेको आहे उहो बहिराड़ी जे इलाइक़नि सां आहे, पर उनजे बावजूदि उन्हनि में जेका कनिंगनेस आहे, जेका उनखे खणी छा चइजे त जेका साज़िशी ज़हनियत आहे उहा मौजूदु रहे थी। उनजो छा कारण आहे? सिंधी सोसाइटी मौजूदु ज़रई मशीनरी औज़ारनि जे अचण खां पोइ तक़रीबन 80% हथ वांदा थी विया आहिनि। सही, हिकिड़ो ड्राइवर उहो तव्हांजो 100 हथनि जे बराबरि कमु करे थो। सही, हाणे उहे वाफ़िर मिक़दार में जेके हथ वांदा थी विया आहिनि उहे काॾे वञनि? ज़ाहिर आहे उन्हनि लाड़ो रखियो शहरनि जो। सही, हिकिड़ो त रोडनि ऐं मौसलाती सिस्टम, ख़ासि तौर ते रोड जे हवाले सां इलेक्ट्रॉनिक मौसलाती सिस्टम आहे, शहरनि जो रुख तालीमी सरगर्मियूं, उते सिहत जूं सरगर्मियूं, फैसिलिटीज़ आहे, अमन अमान आहे, उन हवाले सां बिजली जी लोड शेडिंग कोन्हे। जेके वसंती वारा माण्हू आहिनि, सरहंदी वारा आहिनि, उहे अची शहरनि में आबाद था थियनि। त हाणे असां वटि जेको ॿारहाड़ी जे अंदरि घर घर में जेका टीवी लॻल आहे, त इहो हिकिड़ो अहिड़ो मौसलाती ज़रियो आहे जेको इंटरनेशनल लेवल ते असांखे ॻंढे थो पाण में। टूल आहे असांखे मिलाइण जो हिकिड़ो औज़ार आहे। हा, ठीकु आहे। उन में असां वेठा त भली ॿनीअ में आहियूं, पर ॾिसूं अमेरिका खे था। सही, नेट लॻी पई आहे फ़ोन ते, हिकदमि सॼी दुनिया सां किथे बि राब्तो करे सघिजे थो। त ईअं बैन अल-अक़वामी क़दरनि जी यलगार आई आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया जे ज़रिए। सही, उन्हनि खे असांजे सिंधी माण्हू वाइड़ो न थी वियो आहे। हा, मां 2 लफ़्ज़ उन ते ॻाल्हायां थो। उन्हनि जो असरु जेको असांजे सिंधी ॿारहाड़ी वारे फ्यूडल नौजवान ते पियो आहे, त हाणे उहो फ्यूडल क़दरनि खे छॾे हाणे सरमाएदारी क़दरनि ॾे उन राग़ब थियो आहे।
हाणे इते हींअर जेको हे मां सम्झां थो त 20-25 सालनि जो ईंदड़ जेको दौरु आहे, इन दौर में हिकिड़े क़िस्म जी फ़िक्री ऐं सोसाइटी ॾांहुं पॉज़िटिव सोसाइटी खे चेंज करण वारो जेको हिकिड़ो असां वारे दौर में जेको हिकिड़ो रोमांस हुयो, उहो ख़तमु थी चुको आहे। हाणे सिर्फ़ु पंहिंजो पाण खे ठाहिण, का सुठी नौकिरी हासिलु करणु या को समाज में को अहिड़ो ज़रियो पैदा करणु जंहिं पैसा घणा कमाइजनि। सही गनी तव्हां सां गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रहंदो। हींअर वक़्तु थियो हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन, असां अचूं था हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक खां पोइ गनी सां असांजी जेका गुफ़्तगू आहे ख़ासि तौर ते सोसाइटीअ में मौजूदु फ़िक्रनि जे हवाले सां आहे ऐं अॻिते बि असां हुन खां ॿुधूं था। ख़ासि तौर ते वरी अदब ॾांहुं असां ईंदासीं, अदब जे मुतालिक़ साण सां ॻाल्हाईंदासीं, पर हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक खां पोइ। नाज़रीन, प्रोग्राम कला खेत्र में एक भेरो ॿीहर भली कार था चऊं तव्हांखे। असां सां गॾु मौजूदु आहिनि गनी कांदड़ो साहिबु। गनी कांदड़ो साहिब जो किताबु लिखियलु आहे सिंधू माथरी खां सॾु, मूं तव्हांखे ॾेखारियो। उन हवाले सां असांजी गुफ़्तगू पहली त समाज में जेके तब्दीलियूं अचनि थियूं पियूं ऐं हींअर जेकी तकड़ियूं तब्दीलियूं अची रहियूं आहिनि, उहे ख़ासि तौर ते असां वटि जेका मीडिया ऐं मवासिलाती जेको निज़ाम आहे, उनजे करे वधीक तकड़ियूं तब्दीलियूं अची रहियूं आहिनि। इन ॻाल्हि मां जेका तव्हां वक़फ़े ते वञण खां अॻु में असांखे ॿुधाई त ईंदड़ 20-25 सालनि में असां वटि क़द्र जेके आहिनि, उहो जेके पुराणा असांजा क़द्र आहिनि, उहो मुर्गो ख़तमु थी वेंदा। इन ॻाल्हि में घणो ख़ुशि थियण जी बि ज़रूरत न आहे, इन ॻाल्हि में घणी मायूसी जी बि ज़रूरत न आहे, छो त वक़्तु सां गॾु जेको माण्हू तब्दील नथो थिए, उहो यकीनी तौर ते पुठिते न रुॻो पुठिते रहिजी थो वञे, पर ख़तमु थी थो वञे पियो। असांखे थियणु खपे, पर असां पंहिंजे क़द्रनि खे जेकॾहिं गॾु खणी हलंदासीं ऐं उन्हनि खे जदीद अंदाज़ में आणींदासीं, त मां नथो भायां त उहो ईंदड़ 25 सालनि में असां मुर्गो ख़तमु थी वञूं। इनखे तव्हां कीअं डिफाइन कंदा? न, मुंहिंजो मक़सदु 20-25 सालनि में ख़तमु थियणु न हुयो, हिकिड़ो गैप आहे। जी जी, असां वरी टही जेका ही उनखे अहिड़ो माहौल मिलियो पढ़ण लिखण जो, सिखण जो, जंहिं समाज खे उन नज़र सां ॾिसण जी सलाहियत पैदा थी। जी जी, पर मौजूदा दौरु जेको आहे, छो त तंज़ीमूं सियासी प्लेटफॉर्म हूंदा हुया, प्रोग्रेसिव तंज़ीमूं हूंदियूं हुयूं जेकी स्टडी सर्कल जे ज़रिए पढ़ायूं वेंदियूं, हाणे तक़रीबन ख़तमु थी वियो, उहो सॼो कल्चर ख़तमु थी वियो आहे। ऐं शागिर्द लॾे में बि सियासी तंज़ीमुनि जी पाबंदी हुजण जे करे या तंज़ीमुनि ते पाबंदी हुजण जे करे उतां बि के मिडिल क्लास जा लीडर कोन था पैदा थियनि जेके समाज में अचे मिडिल क्लास खे थोरो जो शऊर उभारनि। नतीजे में असां वटि मथियों तबिको ऐं हेठियों तबिको इन जी विथियूं तमामु वधी रहियूं आहिनि। हेठियों तबिको गुरबती लकीर खां हेठि वञी रहियो आहे, मथियों तबिको 2 नंबर तरीक़नि सां हरामखोरीअ सां उहो मथे अञा वधी मज़बूत थी रहियो आहे। त हाणे इहो विचों तबिके जो जेको गैप आहे, इहो जेसि ताईं न भरबो तेसि ताईं असां सोसाइटी खे का बि मिडिल क्लास भरींदो। मुंहिंजो ख़्यालु मिडिल क्लास ऐं मिडिल क्लास बकौल कमर शहबाज त भाड़ जो तरो आहे, ख़ासि तौर ते सिंधी मिडिल क्लास जेको आहे उहो भाड़ जो तरो आहे। न, भाड़ जो तरो इन हवाले सां मां त इनखे कोन चवंदुसि, छो त समाज जूं जेके बि न मौक़े परस्त न आहे मिडिल क्लास, तव्हां सम्झो था। मिडिल क्लास हूंदो ई विच ते आहे न। हा हा, हुनखे हेठें क्लास सां बि हमदर्दी रखणी पवंदी आहे, मथे सां बि रखणी पवंदी आहे। हेठें क्लास जो प्रोडक्ट खणी उहो मथे क्लास खे ॾींदो आहे न, उहो विच में दलाल आहे न। पोइ उन करे विचा पढ़ाई या मुनाफ़त या कूड़ ॻाल्हाइणु, इहा त उहो सिंधी अदब खे तव्हां कीअं था ॾिसो पिया? हाणे सिंधी अदब मुंहिंजे नज़र में जेतिरे क़दुरु मूं पढ़ियो आहे या ॾिठो आहे जदीद माना तक़रीबन वेझड़ाई वारे दौर में, त उन में सिर्फ़ु शाइरी ते भरमार आहे। ऐं शाइरी ते भरमार बि उन जो जेको मवाद आहे शाइरीअ जो या शाइरी जे अंदरि जेको फ़िक्र आहे, उहो कुझु बि कोन्हे को। अच्छा, रुॻो रोमांस आहे, प्यारु आहे, रातियूं आहिनि, चंड रुकी आहे, ॿियो कुझु बि कोन्हे को। उन में सोसाइटी खे चेंज करण जी सलाहियत मौजूदा लिखंदड़ अदब में कोन्हे का। जनरली था चओ पिया तव्हां या रुॻो शाइरी में था चओ? न, जनरली तौर ते माना असांजो अदब जेको हींअर घटिजे थो, अफ़साना आहिनि, कहाणियूं आहिनि, नावेल आहिनि, इहे तक़रीबन ख़तमु थी चुका आहिनि। हींअर असां वटि अफ़साने निगारी, नावेल निगारी, कहाणियूं अञा थोरो घणो मार्केट में अचनि थियूं। बाक़ी ॿिया नावेल ख़ासि तौर ते अहिड़ो अदबी सिन्फ़ आहे जेका हिकिड़े माण्हूअ खे हिकिड़े नावेल पढ़ण सां
हुनजो दिमाग़ जो हिकिड़ो ॾाको अप थो थिए। अच्छा, माना अदीब जेकॾहिं उन प्रोग्रेसिव माइंड तहत लिखी करे ऐं क़ौम जो को शऊर उजागर करण जो जज़्बो रखी करे अॻिते लिखे थो त उहो पढ़ंदड़ जे ज़हन में कुझु न कुझु तब्दीली ज़रूरु आणे थो। पर जेकॾहिं असां अहिड़ो नावल लिखूं जेको वक़्तु पास करण लाइ हुजे त उहो अॼुकल्ह फुज़ूल आहे, छो त वक़्तु पास करण लाइ असां वटि इंटरनेट मौजूदु आहे। दुनिया जो अदब साम्हूं पियो आहे, मूंखे कहिड़ी ज़रूरत पई आहे जो मां 500 जो किताबु ख़रीद कंदुसि, मां मुफ़्त में को ॿियो नावल पढ़ी सघां थो। सोसाइटी खे तब्दील करण जी ॻाल्हि कई तव्हां, त सोसाइटी में तब्दीली यकीनी तौर ते अदीब जेको आहे सो सोसाइटीअ जो मुंहिंजे ख़्याल में त क्रीम आहे, पर हाणे उहा पकिड़िजी चुकी आहे, इहो हिकिड़ो अलॻि इहो अलॻि मामिलो आहे। असां वटि अदीबनि खां वधीक हींअर PhD वारा माण्हू जेके आहिनि, जेके माना डॉक्टर ऑफ फिलोसॉफी, जेके हिकिड़ो नओं नज़रियो ॾींदा आहिनि समाज खे। फिलोसॉफी या त रिसर्च जेका आहे उनजो मक़सदु इहो आहे त तव्हां हिकिड़ो नुक़्तो था बयानु कयो त बाबा सोसाइटीअ में हीअ शइ प्रिवेल करे थी पई ऐं उनखे साबित करण जे लाइ बाक़ी समूरा दलील ऐं हवाला था तव्हां पेश कयो पिया, त तव्हां भायूं था त अॻु में जेके 2-4 PhD 5-8 PhD जेके असांखे या दर्जन खन जे अंदरि में या 2-3 दर्जन असांखे नज़र ईंदा, हींअर उन जी जाइ ते असांखे समय नज़र था अचनि पिया। को नओं नुक़्ते नज़र असां वटि आयो आहे या असां बैक टू फुट थिया आहियूं, पोइते थिया आहियूं? असल में असां अदब खे हींअर ॾोकड़ हासिलु करण जो ज़रियो सम्झो आहे। दुनिया में आहे ईअं बि आहे दुनिया में। हींअर जेके सरमाएदारी क़दर जेके हलनि पिया उन में हर माण्हू जी कोशिशि इहा आहे त मां कंहिं न कंहिं तरीक़े सां ॾोकड़ हासिलु कयां। पोइ असां इहे डिग्रियूं वठणु, इहो तालीम वठणु, इहो असांजो नुक़्ते नज़र या ज़हन में इहो सोच हूंदी आहे त मूंखे को आला उहिदो खपे, को अहिड़ो तरीक़ो ठाहे वठां, अहिड़ी सलाहियत ठाहे वठां जो समाज में मूंखे अहिड़ो रुतबो मिले जंहिंसां ॾोकड़ कमाए वठां। बाक़ी जेतिरे क़दुरु तालुक आहे त डिग्री PhD डिग्री उनजो रोल समाज में कहिड़ो आहे या समाज में खे छा थो ॾेई सघे, त मां हिकिड़ो कोट कंदुसि त विल ड्यूरांट चए थो त हिकिड़ी टेक्नोलॉजी या हिकिड़ी टेक्निकल इन्वेंशन्स या हिकिड़ी ईजाद 10 यूनिवर्सिटियुनि जे बराबरि आहे। माना तव्हां 10 यूनिवर्सिटियुनि में तहक़ीक़ कयो ऐं हिकिड़ो माण्हू जेकॾहिं का वक़्त जी ज़रूरत पटंदड़ का शइ तख़लीक़ करे थो ठाहे थो, उहो 10 यूनिवर्सिटियुनि खां वधीक आहे। त असां वटि जेके डिग्रियूं मौजूदु ॾियण जो रवाजु हली रहियो आहे या कोशिशि हली रही आहे, उन्हनि डिग्रियुनि में अहिड़ो का बि सगारप कोन्हे का जेकॾहिं उन्हनि जे थीसिस खे समाज ते अप्लाई कजे ऐं समाज खे का तब्दीली ॾेई सघिजे या समाज खे को सुठो मस्बित लाड़ो ॾेई सघिजे, इन्हनि डिग्रियुनि में का बि अहमियत ई कान्हे का। पर पढ़ंदड़ नौजवान में त मूं इहो बि महसूसु कयो आहे, जेको पढ़े थो पियो उहो इहे PhD जूं जेकॾहिं थीसिस छपिजी थियूं अचनि त उन्हनि खे हू ॾिसण जे लाइ बि ॾिसण बि गवारा नथो करे, त इहो माज़ी जो तजुर्बो उनखे ॿुधाए थो या वेझे माज़ी जो तजुर्बो ॿुधाए थो त हिन में का बि शइ न हूंदी आहे। असल में हिकिड़ी ॻाल्हि आहे, थोरो साॻियनि लफ़्ज़नि में वरजाई ईंदुसि त असां ख़ासि तौर ते जेके ॻोठाणी सिंध सां तालुक़ु रखंदड़ आहियूं, मां अंदरूनी सिंध खे निधियां थो, ॻोठाणी सिंध ऐं शहरी सिंध। ॻोठाणी सिंध सां जिन छोकिरनि जो तालुक़ु आहे उन जे ज़हन में वॾेरे जो रोब वेठल आहे, वॾेरे जो हीरो थियण जी वारी ख़्वाहिश वेठल आहे ऐं नतीजे तौर ते उहो पंहिंजो पाण खे वॾेरे रूप में ॾिसण थो चाहे। उहो पढ़ाई जे ज़रिए रूप वॾेरो थी वञे, अदीब जे ज़रिए वॾेरो थी वञे, कंहिं मीडिया ते वॾो एंकर थी करे वॾेरो थी वञे, पर वेठल हुनजे ज़हन में वॾेरे की ख़्वाहिश वेठल आहे त मां वॾेरे वांगुरु सोसाइटी मुंहिंजो चवणु करे सोसाइटी में मुंहिंजो मान मर्तबो वधीक थिए। उन करे असां डिग्री बि इन करे था वठूं, ख़ासि तौर ते PhD अॼोकी जेका PhD आहे त असांखे जीअं सोसाइटी जो मान मथां। ॻोठाणी सिंध जी ॻाल्हि कई, शहरी सिंध जा जेके माण्हू आहिनि उहे शहरी सिंध जा 10-15 हज़ार अलाउंस थो मिले। अच्छा, PhD डिग्री वठो 10-15 हज़ार अलाउंस थो मिले, भली उहिदो न मिले पर जेका नौकिरी आहे उन में 10-15 हज़ार वाधारो थी पवंदो। ॿियो कहिड़ो फ़ाइदो हुन डिग्री जो? मथे जेके वेठा आहिनि डिग्री ॾियण वारा सुपरवाइज़र साहिब, उहे या जेके पढ़ण वारा आहिनि उहे सिर्फ़ु हाणे अंदाज़ो तव्हां लॻायो त भई हिकिड़े माण्हूअ को हिकिड़ो किताबु लिखियो आहे शाइरीअ जो फ़र्ज़ु कयो, हाणे उन ते जेकॾहिं 100-150 माण्हू PhD कनि, उनजी हिकु सिट ते PhD केरु करे, त इहो क़ौम जो वक़्तु विञाइण, पैसो विञाइण जे बराबरि न आहे। इहो खामखा तव्हां हेॾो सारो पंहिंजूं ज़हनी सलाहियतूं कंहिं अहिड़े सब्जेक्ट में ॾियो, तव्हां हर ते PhD कयो, तव्हां साड़ियुनि ते PhD कयो, तव्हां दुकानदारी ते PhD कयो,
तव्हां कंहिं का बि का टेक्नोलॉजिकल ईजाद ते का PhD कयो, इंटरनेट जे ज़रिए सॼी दुनिया तव्हांजे साम्हूं आहे, सॼी दुनिया जा इल्म तव्हांजे साम्हूं आहिनि। रिसर्च करण जे लाइ तव्हांखे कंहिं लेबोरेटरी वञण जी ज़रूरत कोन्हे का। तव्हां वेही का क़ौम खे का नई शइ त ॾियो न। सही नई शइ ॾियनि कोन था, सिर्फ़ु लकीर जो फ़क़ीर किताब लिखी ॾिगो 500 सुबुहनि जो डिग्री मिली थी वञे, 15 दर अलाउंस थो मिले। इहो आहे शहरी ऐं मिडिल क्लास जी ज़हनियत। पैसो कमाइणु, ॿियो कुझु बि कोन्हे को। समाज ॾांहुं हुननि जो पॉज़िटिव रवैयो आहे ई कोन। इन मां अंदाज़ो त घणी इहो थो थिए त पोइ असांजो अदब बि ज़वाल पज़ीर आहे, असांजा उहे क़दुर बि ज़वाल पज़ीर आहिनि। असांजी जेका क़ौमी तशख़ुस आहे, जंहिंखे मतिलबु असांजा हींअर बि जेकॾहिं क़ौम परस्त धुरियूं जेके हुनखे बरक़रार रखण जी कोशिशि थियूं कनि पियूं, उहो बि ज़वाल पज़ीरी ॾांहुं आहे। त असां मजमूई तौर ते हिकिड़े अंधे खूह में किरण वारा आहियूं। अदब जी ज़वाल पज़ीरी कंहिं बि दौर में कोन ईंदी आहे। सही। अदब हर दौर में तख़लीक़ थींदो आहे, उहो फ्यूडल हुजे, मिडिल क्लास जी हुकूमत जे दौरान हुजे, अपर क्लास जी हुकूमत जे दौरान हुजे, सरमायादारी क़दुरनि वारो हुजे, गैर सरमायादारी क़दुरनि वारो हुजे, कहिड़ो बि समाज हुजे, उन में अदब ज़रूरु तख़लीक़ थींदो आहे। सही। पर उन जी क्वालिटी में फ़र्क़ु पवंदो आहे। बिल्कुलु। जेकॾहिं क़ौम कंहिं वेधनि ऐं जंगी कैफ़ियत वारी दौर में गुज़री रही आहे त उते अदब कुझु ॿी शकिल में केॾारो टाइप निकिरंदो, लिखिबो। अदब क़ौम जेकॾहिं कंहिं अहिड़े तारीख़ी प्रोसेस में अचे, 25 साल या 40 साल 50 सालनि ताईं हुन में कुझु करण जी बि ज़रूरत कोन थी पए, माठार थी अचे, त उन में जेको अदब तख़लीक़ थींदो उन जी नोयत पंहिंजी हूंदी। जेका सरमाएदारनि क़दुरनि वारा जेके राइटर्स आहिनि असांजा, ख़ासि तौर ते सिंधी, उहे जॾहिं वॾनि शहरनि में अचे, उहो वॾेर को ज़हन या उहो सरमाएदारनि ज़हन ऐं सरमाएदारी क़दुरनि तहत जेको अदब घड़नि था, उन जी क्वालिटी कुझु ॿी हूंदी। यकीनी तौर पर अदब लिखिबो ज़रूरु। लिखिबो, बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि चई, लिखिबो ज़रूरु, ऐं उन सां घटि में घटि ॿोली ज़िंदा रहंदी। हा। हिकु ॿी ॻाल्हि जेका तव्हां सवेर इशारतनि चई, शाह लतीफ़ भिटाई ते तमामु वॾो कमु थियो आहे, घणियूं PhDयूं लिखियूं आहिनि, घणा मज़ामीन लिखिया विया आहिनि। तव्हां भायूं था त अञा शाह लतीफ़ भिटाई ते कमु थियण जी ज़रूरत आहे? शाह साहब जी जेका शख़्सियत आहे या हुनजो जेको इल्मी पोरियो आहे, हुन जेको फ़िक्री पोरियो आहे, जेको क़ौम खे हुन पंहिंजी ज़िंदगी में ॾेई वियो आहे, उनखे असांजे सियासतदाननि, सियासी ॾाहनि, दुनिया जा जेके फ़िक्र सिंध ते लागू कया विया आहिनि, उन जे अगेंस्ट में हे किताब खणी बीहारे थो त असां वटि हे आहे, असां वटि हे नबी आहे, असां वटि हे किताब आहे, असां वटि हे ॿोली आहे, असां तव्हांजा मुताद न आहियूं। अच्छा। शाह साहब खे हींअर हिकिड़े पैगम्बर जी हैसियत ॾिनी वई आहे, हुनजे किताब खे आयतूं आहिनि, उहा हैसियत ॾिनी वई आहे। सही। ऐं सिंधियुनि खे अरबनि जे विच में विथी वधाइण जे लाइ हिकिड़ी आथत ॾिनो वियो आहे त असां वटि बि कुझु आहे। इहा हिकिड़ी सियासी चाल आहे। अच्छा। भिटाई पंहिंजी जाइ ते तमामु वॾो फिलासफ़र हुयो, ऐं हुनखे शाइर घटि फिलासफ़र वधीक थो सम्झां। ऐं हू जहिड़े तरीक़े सां हुनजी समाज जे अंदरि गहराइप वारी नज़र हुई, उहा हींअर ताईं अञा ताईं पैदा कोन थी सघी आहे। बिल्कुलु। पर असांजा जेके ॾाह आहिनि, उन्हनि भिटाई खे केश करायो आहे। इन केश कराइण वारी रीत ऐं रस्म बंदि थियणु घुरिजे, ऐं भिटाई खे भिटाई रहणु ॾिनो वञे, ऐं हुनजी मज़ार ते चादर कोन चाढ़ी वञे, हुनजी मज़ार ते चौफिरत घुमण जी ज़रूरत कोन्हे का। हो को पीर वली ऐं ओलिया कोन्हे को, हुन खां ॿार न घुरो वञी, हुन खां दौलत न घुरो, हुन खां नौकिरी न घुरो। भिटाई का ॿी शइ आहे। यकीनी तौर ते उनजी उन शइ खे पढ़ी त ॾिसे त हू चवे छा थो। बिल्कुलु बिल्कुुलु। मतिलबु इहो आहे त भिटाई खां अलावा असां वटि लिटरेचर जे हवाले सां, ख़ासि तौर ते मां लिटरेचर जी ॻाल्हि थो कयां, अदब जी ॻाल्हि थो कयां, ॿिया इलाही सारा मौज़ू आहिनि जिन ते कमु करण जी घुरिज आहे, ऐं जिन ते न पियो थिए, जिन खे ॼाणी वाणी मुंहिंजे ख़्याल में नज़रअंदाज़ कयो थो वञे पियो। मिसाल आऊं तव्हांखे हिकिड़ो शहर थो ॿुधायां, हिकिड़ो ख़ैरपुर जो नंढो, जेके कनड़ी वारा फ़क़ीर आहिनि, उनमें हिकिड़ो सादिक फ़क़ीर जे नाले सां हुनजो शहर आहे त अलाह छॾियाऊं औरते पराहे पंधु पिया, बिना नाले सुपरी अञा के ॿिया वाकींदा विया, सादिक बदा संदरा, सिद्दीक़ फ़क़ीर। हाणे हू थो चए त इन जंहिं जे कॾहिं सॼी दुनिया आहे, मिसाल जे तौर ते
सूफ़ी हक़ीक़ी सूफ़ी उहे आहिनि जिन इन शइ खे बि औरते छॾींदो आहे, इन खां परियां अञा का ॿी शइ आहे, परियां का ॿी रोशनी आहे, जीअं अलामा इक़बाल चयो त सितारों से आगे जहां और बि आहिनि। त अहिड़े क़िस्म जा मौज़ू जेके आहिनि इन्हनि खे असांखे वधीक हथी वठणु खपे, इन्हनि ते वधीक PhD जी ज़रूरत आहे। सिंधी समाज खे पुराणनि क़दरनि मंझां कढी, पुराणनि रीतियुनि रस्मुनि जी जेका दुॿणी उन मां कढी जदीद ॾाकनि ते बीहारणो आहे। इहा आहे वक़्त जी ज़रूरत। जेकॾहिं असां इन में सिंधी क़ौम जी का हिमत अफ़ज़ाई कयूं था त असां पॉज़िटिव आहियूं। जेकॾहिं सिर्फ़ु पंहिंजी शख़्सियत खे डॉक्टर चवण जे लाइ का डिग्री हासिलु कई आहे त उन में सिंधी क़ौम खे को बि फ़ाइदो कोन पहुचंदो। नवनि अदीबनि खे छा चवंदो तव्हां, मुंहिंजे लाइ को पैगाम? नवां अदीब नाले जे शुहरत जे लाइ तमामु घणो वस करे रहिया आहिनि, या कोशिशि करे रहिया आहिनि, या लिखी रहिया आहिनि। रुॻो नालो असांजो कंहिं अख़बार में छपिजे, कंहिं रिसाले में छपिजे। घटि में घटि उन्हनि खे इहो करणु घुरिजे त तव्हांजी जेका लिखणी आहे उन में तव्हां सॼी राति महिनत कई आहे, उहा का अहिड़ी हिकु सिट, हिकु जुमिलो लिखी वञो जेको क़ौम जे लाइ रहनुमाई साबित थिए मुस्तक़बिल में। उन जे लाइ मुताले जी ज़रूरत आहे। उन मुताले जी ज़रूरत आहे। मुतालो केरु करे कोन थो। ऐं मुतालो करे ऐं क़ौम खे का अहिड़ी पॉइंट ॾियो, का अहिड़ो घस ॾियो जो क़ौम जूं अखियूं खुलनि ऐं हिन सॼी दुनिया खे ॾिसी सघे त दुनिया में छा थो वहे वापरे। महिरबानी घणी कंदड़ो साहिबु, ॻाल्हियूं त तमामु घणियूं करण ते दिलि थी चए, पर वक़्तु असांखे एतिरी इजाज़त नथो ॾिए। तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हां वक़्तु सीड़ाए असांजे स्टूडियोज़ में आयो। नाज़रीन, इन ते प्रोग्राम कला खेत्र जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। तव्हां घणी कांधड़े जूं जेके बि ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि इन हवाले सां तव्हांजे फीडबैक जो असांखे इंतज़ारु रहंदो। ख़ासि तौर ते उहे दोस्त जेके मूंखे फ़ोन ते या मुंहिंजी व्हाट्सएप ते या मुंहिंजे मैसेंजर ते मूंखे मुख़्तलिफ़ मैसेजिस कंदा रहंदा आहिनि, उन्हनि जी बि तमामु घणी महिरबानी आहे। इन हवाले सां तव्हांजी फीडबैक जो इंतज़ारु रहंदो। ईंदड़ हफ़्ते वरी कंहिं नए महिमान सां गॾु तव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं अलाह निगहबान।